ईद जे हवाले सां सिंध जे मशहूर शाइर मीर मोहम्मद अब्बासीअ जी शाइरीअ में सजणो हीअ कैसेट उन्हनि आशिकनि जे अंदर जो आवाज़ आहे जिन में कंहिंखां पहिरीं त परे हूंदा ऐं कंहिंजा वरी बरतल हूंदा। उस्ताद बुखारीअ चयो असां बि इश्क कयो हो उहो नथो विसरे, मचन में शौक़ नचो हो उहो नथो विसरे, भला ते पेर न पियो हो जो छाल ॾेई बचजे, भला ते पेर न पियो हो जो छाल ॾेई बचजे, खिमण खे बाह बखियो हो उहो नथो विसरे। अचो त सभ खां पहिरियां दर्द जी सदा रखंदड़ सिंध जे हिन सुरीले फनकार मुख्तियार अली शीदी जे आवाज़ में शाइर मीर मोहम्मद अब्बासीअ जो ईद जे हवाले सां लिखियल ही कलाम ॿुधो, जंहिंमें मुख्तियार पंहिंजे महबूब खे मयार ॾींदे चवे थो। Created with free version for non-commercial use. 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 Get down.
non-commercial use.